सिकंदर खान, जबल बालाज खान जो दुश्मन आहे, तू जबल के छोरा आयो आहे, चरियो थी वियो अच्छा? दुश्मन है दुश्मन के मुंह पे जो दोस्त क्यों आए बाबा? आए जबल एक बाला चयो न, शेर दिल जो भी सिर खणंदो बाबा, शेर दिल जो भी। शेर दिल छो सिकंदर खान? शेर दिल तो असांजे ॻोठ में वेठो आहे, उनखे छो थो माराई? सिकंदर खान, शेर दिल जो मौत ज़रूरी न आहे। शेर दिल जी सरकशी सिकंदर खान के बर्दाश्त कोन थी थिए बाबा। सॼी ज़िंदगी शेर दिल असांखे कॾहिं सलाम कोन कयो आहे, अञा बि चई थो त शेर दिल जो मौत छो ज़रूरी आहे? भोतार जबल कम जो माण्हू आहे, कच्चे जी ज़मीन बि संभालींदो ऐं असांजा दुश्मन बि। मंठार भी असांखे जबल ॻोल्हे ॾींदो भोतार। अहिड़नि माण्हुनि सां यारी ज़रूरी आहे। तव्हां इन ॻाल्हि खे नथा सम्झो। बालाज खान खे ख़बर पवंदी त छितो थींदो। छिते जे मारण जो हथियार आहे जबल। बाबा तव्हां परेशान न थियो, वो मंठार मिली पए ऐं शेर दिल जो सिर खणे, पोइ ॾिसंदासीं असांजे धारण जहिड़ो आहे या न। ॾाढो ज़ोरावर आहीं सिकंदर खान, वॾेरनि वारा सभु वकड़ सम्झी वियो आहियूं। मूं बसि कई सिकंदर खान, हाणे तूं पाण वॾेरो आहीं। बाबा तव्हां दुआ कयो, हिकु ॾींहुं बालाज खान जी छातीअ ते मुंहिंजा पेर हूंदा। जबल जिन आहे साईं, माण्हू मारण हुनजे खॿे हथ जो खेल आहे। जबल भली जिन हुजे, जे शेर दिल जे वर चढ़ियो न त कड़े में अची वेंदो। हशम, इन जिन खे जल्द बोतल में बंदि कयो, न त बिना सरोज जे न त इहो जिन जामे में अची वेंदो। सिकंदर खान जो जबल ते हथ हूंदो त सभु कम सवला थी वेंदा साईं। जबल खे ज़ाया कोन कंदासीं हाशिम। तव्हां ज़रूरत वारो सभु सामान कच्चे खणी वई जबल वटि पहुचायो ऐं उनखे तसली ॾियो त तूं असांजो ख़ासि माण्हू आहीं। कावड़ न कर मिठल, कावड़ न करे। भला बालाज खान जी मिट्री में तोखे कहिड़ी कसो आहे? तुंहिंजी छोकिरी खे त बालाज खान बदनाम करे छॾियो आहे, अञा बि हुन सां मिट्री नथो करीं। कमदार, बालाज खान भली जा मूंखे माराए छॾे। इनकार आहे मूंखे बालाज खान जी मिट्री खां। तुंहिंजे इनकार जी मुंहिंजे बाबे खे परवाह कोन आहे मिठल। बालाज खान पंहिंजो मामलो सिधो कयो न, पोइ देरि कोन कंदी मिठल। कमदार, मुंशी त वॾो ज़ालिम हो, हू बालाज खान जा कन भरींदो। तूं त ईअं न कर, तूं वञी बालाज खान खे सम्झाए त असां ग़रीबनि सां अहिड़ो नाहक न करे। कोन मुड़ंदो मिठल, इन्ही करे चवां थो त बालाज खान जे ज़िद जो क़दुरु कर। ख़ुशि रहंदे बाबा, ख़ुशि रहंदे। ॿुध कमदार, गैरत विञाए ख़ुशी कोन ई मिलंदी। नबू जे बालाच सां मुंहिंजे तरफ़ां नथो ॻाल्हाए सघीं त तोखे बि को हक़ कोन आहे मूंखे गार ॾियण जो। ॿुध कमदार, आईंदा मूंसां अहिड़ी ॻाल्हि काई बि न कजांइ। मिठल, तूं मूं ते त कावड़ करीं थो, पर मां वरी बि चवां थो त बालाज खान मंठार खे मारण खां पोइ घोट थियण में देरि कोन कंदी। मिठल, समझ त मेंदी भिगी पई आहे सोने थाल में। थोड़ो सोच, थोड़ो सोच। कीअं जान छुटंदी न बालाज खान जे ज़ालिम वरी मूंसां ज़ुल्म कयो त पोइ छा थींदो? जे हाणे बालाज खान ॾाढ कयो त बूथ वारी बंदूक खणंदोसांसि। हा, हू त ज़ालिम आहे, कुझु बि करे सघे थो बालाज खान, कुझु बि। छा कयां, कीअं पंहिंजी राबेल खे हुन बगड़ खां बचाए? अलाह करे बालाज खान जो हाँ फाटी पवे, मरी वञे, जीअं असां ग़रीबनि जूं इज़तूं महफ़ूज़ रहनि।
मासात खे जो तूं ईअं मूंखां मुंहुं फेरियो थी वञी। अम्मा बंदूकुनि सां माण्हू हिकु दफ़ो मरंदो आहे, ताननि सां तो हर हर मारियो आहे मासात राबेल खे। पंहिंजे पिरकारनि ते बुछड़ी थी आहे मुरादां जी धी। मारुल नूरल वीचारे ॾाढियूं दाहूं कयूं, पर असां सभिनी हुनखे ई ग़लति सम्झो। पर हाणे ख़बर पई त छोकिरी केतिरी भली आहे। अम्मा मूंखे तुंहिंजी सोच ते हैरत आहे। माण्हू पंहिंजा मेरा ढकींदा आहिनि, तूं पंहिंजा अच्छा बि मेरा थी करी। मारुल मुंहिंजो मथो न खा। राबेल निभागी आहे, नूरल जो सिर राबेल जे करे वियो आहे। हाणे हू तुंहिंजे भाउ जे पुठियां लॻी आहे। अम्मा मासात जो अदा मल्हार में साह आहे, तूं उनखे अभागी न चओ। चालाक त आहे न, तॾहिं त मुंहिंजे पुट खे फंदे में फासायो अथई। पर मुंहिंजो नालो को हाजुल आहे, मूंखां कोन खटींदी राबेल। राबेल वक़्तु हमेशह हिकु जहिड़ो नाहे हूंदो। जेका अॼु असां ते क़यामत बर्पा थी आहे उहा सुभाणे कान हूंदी। हाय हाय हाजुल बराबरि असांजो अंदरु साड़ियो आहे, पर मल्हार त असांखां मुंहुं कोन मोड़ियो आहे। अम्मा मासीअ जी महिरबानी एतिरो रुवारियो आहे जो न मुंहुं मटियल था वणनि न वरी मुंहुं मिठा। बसि रुगो दिलि में हिकिड़ी आस आहे त मरी वञिजे। मरदा तुंहिंजा दुश्मन थी विए, तूं पंहिंजे वातां छो थी अहिड़ी वायूं ॿोली। अम्मा मासीअ जे महिना जीअण जो शौक़ु ई ख़तमु करे छॾियो आहे। सभु ठीकु थी वेंदो, अलाह कंदो सभु ठीकु थी वेंदो। मूंखे पक आहे त मल्हार सभु ठीकु करे छॾींदो। मारुल ऐं सारंग जे दिलि में बि असां लाइ ख़ैरु आहे। सभु संग मासीअ सां आहिनि मुंहिंजा। जेकॾहिं उन जे मन में मेर आहे, बाक़ी मिटनि जो मिड़ई ख़ैरु आहे। अम्मा बाबा त उन्हनि सां रुठल आहे न। मिठल ऐं मुंहिंजी ख़ुशी त तूं आहीं न राबेल। असांजे परचण में देरि कोन लॻंदी जे तूं परची पवनी त। वरी कंहिंसां पटण ऐं रुसण जी ॻाल्हि थी करी वञा। मल्हार जी ॻाल्हि थी कयां मिठल। तूं लाकअप में हुए न, त मल्हार वीचारो असांजे घर ते पहिरो ॾींदो हुयो। मल्हार खे त मूं रोकियो त तूं असांजे घर न अचिजांइ, पोइ बि कोन थो मुड़े न हू मल्हार। मिठल कावड़ खे छॾ खणी। हाजुल जे करे सभिनी मिटनि खां मुंहुं त कोन मोड़बो न। मुरादा पहिरियों ई हुन नूरल कारे मां आङिरियूं ॿोड़े मुंहिंजे मुंहं ते नव टिण ठाहिया। हाणे वरी हाजुल, तॾहिं बि तोखे कावड़ मुंहिंजे मुंहं ते नज़र नथी अचे। बाबा तव्हां परेशान न थियो, असांजो दामन त उजरो आहे। बाक़ी रही ॻाल्हि अम्मा जे मिटनि जी, असांखे बसि आहे। असांखे कोन था वणनि अम्मा जा मिट। मिठल राबेल जे अखियुनि जा लुड़क तॾहिं ख़तमु थींदा जॾहिं असांजे अङण ते ख़ुशियुनि जी बहार ईंदी। रमज़ान जी न्याणीअ जो निकाह थी वञे, मां बि पंहिंजी धीअ जे लाइ बर ॻोल्हे वठंदुसि। जेको मुंहिंजी राबेल खे ख़ुशि रखे। शहनवाज़ खान, तव्हां इहो कीअं था चओ त शेर दिल मंठार खे बचाईंदो? मंठार जेके असां सां कलूर कया आहिनि न, उहे अॼु ताईं मूं विसारिया कोन्हनि। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। शेरदिल मंठार ऐं असांखे पंहिंजी इज़त मिली वञे, दुनिया जा ताना सही बि उनखे जीअण जो हक़ ॾींदुसि। शहनवाज़ खान, तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधण ऐं ॿुधाइण में भलियूं, पर तव्हां वटि अमल कोन्हे। उन करे
जो तव्हां पाण जहिड़ो कंहिंखे सम्झो ई कोन था। शानवाज़ खान जी सोच बालाज खान जहिड़ी नाहे। शेरदिल हली मंठार जेकॾहिं गुनाह कयो आहे न त उनखे जज़ा जे हवाले बि करे सघिजे थो। ज़रूरी नाहे त हुनखे सज़ाए मौत ॾिजे। शाहनवाज़ खान तव्हांजी दिलि में भले मंठार खे मारण जी मुराद न हुई, पर बालाज खान त उनखे माफ़ कोन कंदो न। बालाज खान खां बचाइण लाइ शेरदिल वटि साम छॾे वञा। मां मंठार ऐं पंहिंजी इज़त खे। शाहनवाज़ खान, तव्हां इहो कीअं था चओ त शेरदिल मंठार खे बचाईंदो? मंठार जेके असां सां कलूर कया आहिनि न, उहे अॼु ताईं मूं विसारिया कोन्हनि। शेरदिल माफ़ करे छॾणु रब पाक जे नज़दीक वॾी इबादत आहे ऐं मूंखे पक आहे त तूं माफ़ करण वारनि मां आहीं। शाहनवाज़ खान, तव्हांजी ज़ुबान मुबारक थी करे, त पोइ ॾिसंदासीं त तव्हां मंठार लाइ कहिड़ी सज़ा था तय कयो। शाहनवाज़ खान, मां इन कोशिश में आहियां त मन न मन मंठार मुंहिंजे हथ लॻी वञे। तव्हां मूं वटि ईंदा वेंदा कयो, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। अचिजांइ अकेलो, वरियल या वरियल जे पुट खे पाण सां गॾु वठियूं न अचिजांइ। शेरदिल, वरियल खान ऐं उनजे पुट जो असांजे मामले में को बि कमु न वञे। तव्हां हुनजो को बि फ़िक्र न कयो। इन सिकंदर जे फ़िक्र में वेही शेरदिल कॾहिं बि पंहिंजो वक़्तु ज़ाया कोन कंदो। उन जे करे जो इहे ॿई मूंखे कोन वणंदा आहिनि, उन जे करे चवां थो त उहे मुंहिंजे साम्हूं न अचनि। चङो शेरदिल, माशाअल्लाह। शाहनवाज़ खान त सफ़ा दौर ते आहे। गुलाब, बालाज जे भाउ जूं ॻाल्हियूं त भलियूं, पर यार अलाए छो मूंखे हुन ते यकीन नथो थिए। बहरहाल वरी बि जॾहिं हक़ीक़त साम्हूं आई न, त इन ॻाल्हि खे ॾिसी वठो। हर रोज़ ऐं हर हर आउं तोखे पंहिंजी दिलि में ॾिसंदो आहियां। तोसां कचहरियूं बि कयां थो, पर हीअ दिलि पसे ई कोन थी। महबूब, मुंहिंजी हिन दिलि खे करार तुंहिंजे मिलण खां पोइ थो अचे, तॾहिं आउं तोॾे हर हर थो अचां। मासात, तोसां मिलण जे लाइ त मुंहिंजी दिलि बि हर हर राज़ी आहे, पर वक़्तु दुश्मन बणिजी पए त पोइ छा कंदासीं? मासात, तूं वक़्त जी परवाह न कर। मां वक़्त खे पंहिंजे इशारनि ते उथारे विहारे सघां। तूं नथो ॼाणी मासात, वक़्त जूं वहशतूं बागूअ जे वात में आहिनि। असांजी प्रीत वक़्त जी बेवाज बि बर्दाश्त कोन करे सघंदी। असात, वक़्तु असांजे मोहबत जो दुश्मन कोन थींदो। महबूब, अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे मिलण खां न रोक। साह खे कीअं रोकबो मासात? तूं त राबेल जो साह आहीं। तूं आहीं न त हीअ राबेल ज़िंदा आहे। भली मिलंदो कर,
पर लोक खां लिकी लिकी। यार मल्हार कहिड़ी सोचनि में गुम थी वियो आहीं? ओले ॾिस साम्हूं सारंग बि अची वियो। सारंग जावेद किथे आहे? जावेद घर हुयो, सामान हुयोसि उन जे करे। सारंग बा शेरदिल किथे आहे? उहो तव्हां सां कोन आयो छा? मल्हार भा शेरदिल तव्हांजे लाइ सलाम ॾिना आहिनि, पर शादीअ में हुनजो अचणु मुश्किल आहे। ईअं वरी कीअं थींदो सारंग? शेरदिल वरी मुंहिंजी शादीअ में न ईंदो? मूंखे लॻे थो त शेरदिल असांखे दिलि सां माफ़ नाहे कयो, तंहिंजे करे शेरदिल कोन आयो आहे। ॾिसंदा दिलि जी ख़बर त हुन ख़ुदा खे आहे, बाक़ी शेरदिल जे लफ़्ज़नि में कावड़ जहिड़ी त ॻाल्हि कोन हुई। यार मल्हार शेरदिल दिल में रखण वारो माण्हू नाहे, का बि हुनजे साम्हूं कावड़ नाहे, बसि को कमकार हूंदसि इन जे करे रहिजी वियो हूंदो। तूं परेशान न थी। हाँ मल्हार ज़रूर का मजबूरी हूंदसि। अस्सलाम वालेकुम सूमर खान, कहिड़ा हाल थी? यार वारो त कर, इहो 150 जो अटो ॾे, पा खन दाल, 30 जी थूम, अधु किलो खन गिहु बि ॾे, खंडु पती बि ॾे। असल वारो कर, तकड़ा महिमान घर में अची विया आहिनि। जीअं ई शाम मुंहिंजो भाउ आलू सैलून बंदि करे ईंदो न, तोखे पंहिंजा पैसा ॾेई वेंदुमि। तोखे त ख़बर आहे सूमर खान, वलू सदाई वैल में वञे त काॾे वञे। न वलू न उधर बंदा अॻ में ॻोठ वांदे मुंहिंजे घणा पैसा रहियल आहिनि, उधर त सभु था कराए वञनि, बाक़ी पैसा ॾियण लाइ सभु खे तप आहे। हाणे ठगनि ठलनि खे ओधर कंदे त पैसा काॾो मिलंदई? तोखे त ख़बर आहे त मुंहिंजो भाउ अलड़ो त ॾिस न ॻोठ जो चङड़ो आहे, माना सैलून जो मालिक आहे, सॼी ॻोठ जूं टिकड़ियूं कंदो आहे, उनजी शेव कंदो आहे। जीअं ई शाम मोटंदो तोखे पैसा ॾेई वेंदासीं। अॻे भला तुंहिंजा कॾहिं खाधा आहिनि छा? इहे थोरा घणा रहिजी विया हूंदई, उहे बि मिलाए मिलाए गॾु करे ॾींदासीं। मां उधर कोन ईंदो साईं, कंहिंजे बूथ ते लिखियल आहे भलो आहे या ठलो आहे। ॻोठ में इहा ले सही न, ऑर्डर ते सौदो बि नथो मिले, बाक़ी घर में वॾा दावा कंदो आहीं और सूमर 150 तो पैसा मां ॾींदोसांइ। ॾिठे न सूमर, असांजी कीअं थी वारसी थिए। हाणे जल्दी कर, सौदो कट, जा छॾाए। ठीकु आहे मम्मू, तुंहिंजे ज़िमे ते तूं चए थो त मां ॻोधर ॾियां थो। छोकिरा हिन खे सौदो कढे ॾे। बस सब जी नजर में हाजिल ही खराब आहे। अम्मा तू खराब नहीं, तुझी सोच खराब आहे। मारुल तू मुंहिंजी जाई आहीं, मां तुंहिंजी जाई कान आहियां। अम्मा मूंखे इन खां इनकार नाहे, पर अम्मा थोड़ो सोच, राबेल वेचारी जो को बि ॾोह नाहे। हा हा राबेल जो त को ॾोह ही कोन्हे, राबेल त वेचारी मासूम आहे, उनखे त का ख़बर नाहे, बाक़ी ॾो सॼो मुंहिंजो आहे, मां ई चरी आहियां। अम्मा तू ज़ोर आहीं, मुंह बस कई। तू बस मथो फिरी। शेर दिल पंहिंजे ज़िद तां कॾहिं बि कोन लहंदो। हिते लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि। सुठो इन में अथई त पंहिंजनि वाठनि खे साण करे हितां निकिरी वञ। दर बंद त बंदी रहंदो। पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर। गुलाब, मूं ॿुधो आहे त राति रोशन जी शादी आहे ऐं तव्हां इन जे करे नथा वञो त मतां को दुश्मन मूंखे मारे न वञे। शादी रोशन जी आहे, मां बहानो भली कहिड़ो बि कयां, तोखे कहिड़ी परेशानी आहे? शेरदिल, रोशन जी शादी में हलण जो शौक़ु मूंखे बि आहे, हल त हलो। रोशन जो तूं कहिड़ो सॼणी जो तूं हुन जी शादीअ में वेंदे? बालाच जे क़ैद में
जेको तुंहिंजो रोशन सां रवियो हो न, उहो अञा ताईं रोशन विसारियो कोन हूंदो। रोशन जे दिल में बराबर मुंहिंजे लाइ रंज हूंदो, पर शेरदिल मां उनखे हथ ॿधी माफ़ी वठंदो। मूंखे पक आहे त हू मूंखे माफ़ करे छॾींदो। मंठार सभु शेरदिल जहिड़ा दरिया दिल कोन आहिनि जो तुंहिंजूं बेवाजिबियूं माफ़ करे छॾे। गुलाब, माफ़ त अञा ताईं हिनखे मूं बि नाहे कयो, पर ही वक़्तु हिसाब किताब जो नाहे। जॾहिं हिसाब किताब जो वक़्तु आयो न, त हिन सां बंदूकुनि सां ॻाल्हियूं कबियूं। मूंखे उन वक़्त जो इंतज़ारु हूंदो शेरदिल, जॾहिं तूं मुंहिंजे सीने ते फायर कंदे ऐं मां मुर्गी साह ॾींदुसि। शेरदिल, मंठार खे बचायो बि त तो ऐं मारींदे बि तूं, छो? मंठार मुंहिंजी पनाह में आहे, तॾहिं अञा ताईं हिन जो सिर सलामत आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायांव, हिन तां मुंहिंजो साह बि कुर्बान आहे। ऐं जंहिं ॾींहुं हितां वेंदो, उन ॾींहुं ॿई हिक ॿिए जा हरीफ़ हूंदासीं। गुलाब, शेरदिल जहिड़ो हरीफ़ नसीबनि वारनि जो हूंदो आहे। शेरदिल, रोशन जी शादी में मूंखे नथो वठी वञी त ठीकु आहे, पर तूं वञ, दुश्मन असां ताईं कोन पहुची सघंदो। मंठार सही थो चवे शेरदिल, रोशन ऐं मल्हार खे तुंहिंजो इंतज़ारु हूंदो। न गुलाब न, मुंहिंजी दिलि नथी चवे त रोशन जी शादी में वञा। वरी बि मल्हार ऐं रोशन खे परचाए वठंदुसि, पर जेकॾहिं मुंहिंजी गैर मौजूदगी में दुश्मन वार करे वियो न, त मां सॼी उमिरि पंहिंजो पाण खे माफ़ करे कोन सघंदुसि। मंठार दुश्मन पले वेंदो शेरदिल, तूं पक सम्झ। हिकिड़ो शेरदिल पोइते छॾे वियो आहे। शेरदिल, मोहबत मजबूर कयो आहे, न त मंठार लिखी हयाती गुज़ारण वारनि मूं न। दर खे ॿाहिरां बंदि थो कराई, शेरदिल लॻे थो त को रूपोश रहायो थी। अॼु ताईं शेरदिल कंहिं बि फुज़ूल सुवाल जो जवाब कंहिं बि मोतबर खे कोन ॾिनो आहे। बाक़ी रही ॻाल्हि दर बंदि करण जी, त ही घर मुंहिंजे मासातनि जो आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। मां दर बंदि कयां या खोलियां। तुंहिंजा मासात त ॿाहिरूं आया आहिनि, अंदर कंहिंसां मिलण वियो हुई ऐं ॿाहिरि निकिरी ॿाहिरियां दर बंदि कई। मासात वारा कोन हा, उन जे करे दर खे तालो हयूं अथमि। मतां को कुतो बिलो लूसी को घर में न काहे पए। शेरदिल, सिकंदर खान खे शक आहे त पोइ हुनजो शक ख़तमु कर न, त सिकंदर खान अंदरि वञी पंहिंजो शक ख़तमु करे ॻाल्हि खे छो थो वधाई? केरु आहे वो कंधार जो पुट जेको तलाशी वठंदो हिकिड़ो कदम
हिकिड़ो कदम अॻिते वधाए ॾेखारे त गोलियुनि सां फिफड़ कढी विझांसि। शरीफ़ ताग ही घर तव्हां जो आहे न? दर खोलियो त मां ॾिसां त शेर दिल कहिड़ो रूपोश हिते रहियो आहे। सिकंदर खान तव्हांजो शक अजाई आहे, अंदर केर बि न आहे साईं। सिकंदर खान असां वटि कहिड़ा रूपोश ईंदा बाबा? सिकंदर खान हिते केर बि कोन्हे। त पोइ दर छो था खोलियो? ॾिसण ॾियो न असांखे। सिकंदर शेर दिल पंहिंजे ज़िद तां कॾहिं बि कोन लहंदो। हिते लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि। सुठो इन में अथई त पंहिंजनि वाठनि खे साण करे हितां निकिरी वञ। दर बंदि त बंदी रहंदो। तोखे त शेर दिल ॾिसी वठंदुसि ऐं तव्हां ॿई फौजी ओताक ते अचो। वरियल खान ऐं सिकंदर खान असां ते डमरियल हूंदा मासा त हाणे छा कजे? कुझु बि कोन थींदो। गुलाब मंठार खे कंहिं ॿी जाइ ते रखिणो पवंदो। बाक़ी सिकंदर जेकॾहिं का बि हथ चुरांद कई त हां फाड़े विझंदोमांसि। बाक़ी मां वरियल सां पाण मिलंदुसि। शरीफ़ तूं परेशान न थी।